अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आखिरत में आऊँ हैं शफ़ी मंदलाखो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लज़ीना कफ़रू युनफ़िकून अम्वालहुम लियसुद्दू अन सबीलिल्लाह फसयुनफ़िकूनहा सुम्म तकून अलैहिम हसरतन सुम्म युग़लबून वल्लज़ीन कफ़रू इला जहन्नम युहशरून। ही आयत मां पढ़ी आहे अॼु जेको असां वटि माहौल हले पियो कोरोना वायरस जो, त ही हिकिड़ो अहिड़ो वायरस आहे जेको दुनिया में छॾियो वियो आहे ऐं ही सूरत उन्हनि माण्हुनि जिन जो कमु कयो आहे उन्हीअ जे मथां इहा हसरत आहे। हुसैन हारून सिंध जो गवर्नर रहियो आहे ऐं निहायत ई हिकिड़ो मुफ़क्किर इंसान रहियो आहे। उन जी बि अॼुकल्ह वीडियो क्लिप अची वई आहे जंहिंमें हुन डेटुनि सां ॾेखारियो आहे त इहो जेको कोरोना वायरस आहे इहो लेबॉर्ट्री में ठाहियो वियो ऐं इन में इहो पहिरीं कमु इंग्लैंड में थियो, पोइ वरी इहो कैनेडा पहुचायो वियो। अहिड़े नमूने सां इनखे दुनिया जे लाइ जरासीमनि जी वारफेयर लाइ ठाहियो वियो। वरी इन्हीअ ते तस्दीक जेको आहे सो इमरान हुसैन जेको हिकिड़ो वॾो मुफ़क्किर ऐं ख़ासि तौर क़यामत जे वाक़िअनि जो आलिम आहे, उन्हीअ में इन ॻाल्हि जी तस्दीक कई। लेकिन ॻाल्हि इहा आहे त ऐं उन इमरान हुसैन पंहिंजे तक़रीर में चयो आहे त ही एक्चुअली ॿिनि मुल्कनि ते ही ट्राई करणु चाहिनि पिया, हिकिड़ो इटली, ॿियो ईरान ऐं शायदि चाइना बि। लेकिन कुदरत अलाह जी इहा आहे त जेकॾहिं इहा ॻाल्हि सच बि आहे त नतीजो ज़ाहिर आहे त इहो अलाह सां फेराए उन्हनि जे मथां हयो आहे। हाणे हीअ आयत क़ुर जी ॿुधो। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लज़ीना कफ़रू युनफ़िकून अम्वालहुम। जेके काफ़िर आहिनि न ॾाढो पैसो ख़र्च था कनि, पोइ चाहे रिसर्च हुजे या ॿियनि कमनि में। छाजे लाइ? लियसुद्दू अन सबीलिल्लाह, त जेके माण्हू अलाह जे रस्ते उनखे रोकिन, मस्जिदुनि में निमाज़ खां रोकिन, दीन खां रोकिन, सचाईअ खां रोकिन। छो त हिन जो सॼो धंधो ठॻीअ ऐं व्याज ते आहे। त अलाह फरमाए थो परवाह न आहे। फसयुनफ़िकूनहा, भली इहे एॾो ख़र्चु कनि, जेतिरा वणे डॉलर ख़र्चु कनि, सुम्म तकून अलैहिम हसरतन, पर इहो सॼो ख़र्चु हिननि खे निदामती ॾींदो, इहो ॻीचीअ में पवंदो, सननि जे मथां चढ़ी वेंदो ऐं हसरत थींदनि। सुम्म युग़लबून, ऐं इहे ई ग़ालिब थी वेंदा, मग़लूब थींदा। वल्लज़ीन कफ़रू, ऐं जेके काफ़िरुन इला जहन्नम युहशरून, आख़िरत में जहन्नम में इन्हनि खे धिकियो वेंदो। तंहिंजे करे ॻाल्हि इहा आहे त ही हिकिड़ी अलाह जी आज़माइश आहे जंहिंखे अलाह जो अज़ाब चइजे थो। जेकॾहिं इन्हीअ जे असांजे मुल्क खे नुक़सानु पवे थो त इन्हीअ जो सबबु आहिनि त उहे, लेकिन इहे असांजे ऐमालनि जो नतीजो आहे। छाकाणि जेको बि अज़ाब हिन दुनिया में मिले थो उहो असांजे ऐमालनि जो नतीजो आहे। अॼु मां अल्हम्दुलिल्लाह जेके कुझु आयतूं पढ़ां थो, इन्हीअ खे मां ही किताबु आहे आला हज़रत शेख अब्दुल क़ादिर शाह जीलानी जो फ्यूज़ यज़दानी, मां इन्हीअ मां टुकर खणंदुसि, उनजी अरबी पढ़ंदुसि ऐं उन सां गॾु क़ुर जी उहा आयत आणींदुसि जेका हिन सां टकराइजे थी। अब्दुल क़ादिर शाह जीलानी फरमाए थो त चए थो त अज़ियतुल अहल व नुक़सान रिबह फिल मईशा, यानी अल्लाह ताला असां ख़बरदार थो करे त अल अमल इब्तलाहुल्लाह अज़्ज़ व जल बिल हम, यानी इज़ा कसर अल अब्द फिल अमल, जेकॾहिं बाने जा अमल ख़राब थींदा ऐं ख़राब थींदा त पोइ यबतही बिहिम मालम युक़सुम लहू वहुम इयाल व अज़ियत अहल व नुक़सान रीह फिल मईशा, त पोइ उन खे अल्लाह ताला जेको आहे सो फ़िक्र में मुब्तला कंदो ऐं हुनजे औलाद में हुननि खे नुक़सानु ॾींदो ऐं हुनजे अहल में अज़ियत थींदी। व इस्यान वलद ही, ऐं जो औलाद नाफ़रमान थींदो। व ज़ौजती, ऐं घरवारीअ सां जो झेड़ो रहंदो। व
ऐं न मां तवजा यासुर केॾांहुं बि मुंहुं कंदो नुक़सानु पवंदुसि कुल ज़ालिक अकूबतन तफ़सीर ही फ़ितात रबी ये साॼी साॼी जेका आहे सज़ा आहे अलाह ताला जे अमलनि में घटिताई करण जे करे। अलाह ताला क़ुर में फ़रमायो आहे बिस्मिल्लाह रहमान रहीम ज़हर अल फ़साद फ़िल बर वल बहर, याने हीउ जेको फ़साद आहे पैदा थिए थो पोइ ज़मीन ऐं ख़ुश्कीअ में बिमा कसबत एदी नास, माण्हुनि जे हथ जे कमाईअ जे करे। पहिरीं त अलाह कंदो पाकिस्तान में इहा मुसीबत न ईंदी, पर असांजा अमल त भला कहिड़ा आहिनि असांजा अमल, उहे अॻे ॾिसूं था क़ुर में जे आहिनि त इन जो सज़ा मिलंदी। ली यूज़ी कम बाद लज़ीन अमिलू, इहो इन लाइ तो अलाह साईं चए त मां हिनखे अज़ाब ॾियां थो त जेके हिन अमल कया आहिनि उनजो मज़ो चखनि, ल अल्लाहूं यरजून त मन आईंदा जे लाइ तौबा कनि। तंहिंजे करे जेको आहे सो इहो जेको आहे सो इन ते अचे थो। उन खां पोइ वरी आहे अब्दुल कादिर शाह जीलानी फरमाए थो त चए थो अंत हवसुन फी हवसिन, इंसान हवस ऐं हवस इख़्तियार थो करे। अदमुन फी अदम जहलन फी जहल, जिहालत सां जिहालत। ताकुल कमा ताकुल अनाम, ईअं खाए थो जीअं जानवर खाईंदा आहिनि। कीअं, इन जो छा मतिलबु आहे इन अॻिते पढ़ंदा, लेकिन आयत पढ़ूं था इन सां। रब साईं फरमाए थो इन्नल्लाह युदखिलुल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार, अल्लाह ताला दाख़िल कंदो ईमान वारनि खे जेके नेक अमल कनि था जन्नत में जंहिंजे हेठां वाहियूं वहनि थियूं। लेकिन काफ़र कहिड़े आहिनि, वल्लज़ीन कफ़रू यतमत्तऊन, काफ़र ईअं खाइनि था व याकुलून कमा ताकुलुल अनाम, जीअं मेहूं ऐं जानवर खाईंदा आहिनि। व नार मसवलम, छा मतिलबु आहे इन जो त खाइनि था जानवरनि वांगुरु। इन ते शाह साहब फरमाए थो त याने जेको आहे ताकुल कमा ताकुल अनान मिन गैर तफ़शीश वला एहतिसाब, याने खाइनि था बग़ैर इहो ॼाण जे त हीउ जेको मां खां थो इहो हराम आहे या कंहिं मां जो हक़ थो खां, या रोडनि जे पैसनि जी मां इहे कमीशन थो खां, या मां गवर्नमेंट जी ज़मीनूं विकिणी ऐं पैसा गॾु करे उन मां थुलो पियो थो थियां। याने उहो जेको आहे सो तफ़शीश न कंदो, वला एहतिसाब न हिसाब कंदो त मां हीउ किथां आंदो आहे पैसो, छा या मां मुंहिंजो बाबो जेको हो सो छा अरबपतियो खरबपतियो जो मां अरबपति थी वियो आहियां। इहो आहे रब साईं फरमाए थो त इहे माण्हू आहिनि जेके खाइनि था। शेख अब्दुल क़ादिर फरमाईंदो गैर तफ़शीश वला एहतिसाब वला सुवाल में गैर बई, ऐं जेको आहे सो न कंहिंखां पुछनि था ऐं न का नियत अथनि, ऐं तंहिंजे करे जेको आहे सो इहा आहे असांखे इन जी असांखे सज़ा थी मिले। उन खां पोइ अचूं था वरी ॿी आयत ते जंहिंमें अल्लाह ताला फरमाए थो कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां पंहिंजी उम्मत खे चयो त जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हां अल्लाह सां मुहबत कयो त हिकिड़ो ई तरीक़ो तव्हां वटां फत्तबिऊनी, त जेके मुंहिंजा हुकुम उन्हनि खे मञो, जेको मूं ॻाल्हि कई उनखे मञो। माना सभु उहे इबादतूं कयूं जेके मुझ खां तस्दीक थियल आहिनि, ऐं हर उहा नई इबादत जेका हथ जी माण्हू चंदनि जे करे ठाहिनि था उन ते न हलो। जे तव्हां ईअं कंदव युहबिबकुमुल्लाह, त अल्लाह तव्हां सां मुहबत कंदो, यगफिर लकुम ज़ुनूबकुम, तव्हांजा गुनाह माफ़ कंदो, वल्लाहु गफ़ूरुर रहीम। तंहिं ते सैयदना अब्दुल कादिर शाह जीलानी फरमाए थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे मन अता अल्लाह अज़्ज़ व जल फ़क़द ज़करहू, जंहिं अल्लाह ताला जो चयो मञो सिर्फ़ु उहो ई अल्लाह जो ज़िक्र थो करे। हाणे के माण्हू आहिनि तस्बीह पे थी हले पर अल्लाह जे चवण में कोन्हनि, हर ॻाल्हि खे हराम खे बि जेको आहे सो हलाल करे खायो वञनि, जवाज़ कढी वञनि। त साईं फरमाए थो हिन में त मन अता अल्लाह अज़्ज़ व जल फ़क़द ज़करहू, जंहिं अल्लाह जी इताअत कई फ़क़ति उन ज़िक्र कयो अल्लाह जो। वैन कल्लत सलातु सियामु व क़िराअतुल क़ुरान, चाहे पोइ अमल करे थो न, पोइ चाहे निमाज़ थोरी थो पढ़े या जेको सो रोज़ा थोरा थो रखे या क़ुरान थोरो थो पढ़े। वमन असा फ़क़त नसीहू, ऐं जंहिं जे नाफ़रमानी कई त उन खे विसारियो वेंदो। वैन कसरत सलात हू, चाहे निमाज़ूं केॾियूं पढ़े, व श्याम हू, चाहे केतिरा रोज़ा करे, व क़िराअतुल क़ुरान, जेॾो बि क़ुरान पढ़े। तंहिंजे करे जेको आहे सो इन ते अल्लाह ताला फरमायो आहे त जेको सो शाह साहिबु इन आयत जे बारे में ॿुधाए थो त असल आहे अल्लाह जो चयो मञणु।
भई हलाल ऐं हराम जो ख़्यालु रखणु, ग़रीबनि जी मदद करणु, सच ॻाल्हाइणु, चोरीअ खां भॼणु, ठगीअ खां बचणु। ऐं जेकॾहिं इहे कम करे थो, पोइ जेकॾहिं ॿियनि इबादतुनि में का खोटी आहे उहा पूरी थींदी, पर इबादत तुंहिंजूं सभु पूरियूं ॿिया सभु कम करे थो त इहा जेको आहे सो अलाह वटि उहो क़बूल न आहे। ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ प्रोग्राम जारी रखंदासीं। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह वबरकातुहू। करोना वायरस जे मौज़ूअ ते ॻाल्हायूं पिया ऐं मां क़ुरान ऐं सैयद अब्दुल क़ादिर शाह जीलानीअ जे जेको किताबु आहे फ़यूज़ यज़दानी, इन खे मिक्स करे मां तव्हांखे हलायां थो त जीअं तव्हां हे जेके आहिनि से हज़रत जेके आहिनि से पंहिंजूं हीअ जेका तक़ीर आहे जुमे जे ॾींहं ते 17 रमज़ान 525 में हिन सुबुह जे टाइम ते हिन जेका हीअ तक़ीर कई हुई ऐं उन सिलसिले में मां तव्हांखे उतां ॿुधायां थो। रब साईं फरमाए थो बिस्मिल्लाह रहमान रहीम वाइज़ताज़न रब्बुकुम लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम वलइन कफरतुम इन अज़ाबी लशदीद। रब साईं चए थो वाइज़ताज़न रब्बुकुम, तव्हांजे रब ई ऐलान कराए छॾियो आहे, लैन शकरतुम जे तव्हां अलाह जो शुक्र कंदव लअज़ीदन्नकुम त अलाह साईं फरमाए थो असीं तव्हांखे वधाए ॾींदासीं हर ॻाल्हि में। वलैन कफरतुम बि जे नाशुक्रा थी अलाह जी शयूं खाईंदव ऐं इहो न सोचींदो त अलाह ॾिनियूं आहिनि, इन अज़ाबी लशदीद त जेको सो मुंहिंजो अज़ाब शदीद आहे। इन ते जेको आहे सो सैयद अब्दुल क़ादिर शाह जीलानी फरमाए थो त वल शुकुर फ़ी साइरिल अहवाल, हर ॻाल्हि में शुकुर कजे। सत रिज़्क़ फितनतुन म अदम शुकुर, जेकॾहिं तव्हांखे रब ॾाढो रिज़्क़ ॾिनो आहे पर तव्हां अलाह जो शुकुर नथा कयो त इहो बि तव्हांजे लाइ आज़माइश आहे। शुक्र जी माना छा आहे? शुक्र जी माना न आहे त खाई चढ़े शुक्र अलाह साईं, हलो इहो बि सही आहे, लेकिन इहो असलु न आहे। असलु आहे शुक्र जो मतिलबु आहे त अलाह ताला जो अहसान मञी ऐं अलाह जे हुकुमनि ते ख़ुशीअ सां पहिरीं तरजीह सां माना फस्ट प्रायोरिटी सम्झी अलाह जे हुकुमनि ते हलणु ऐं ख़ुशीअ सां हलणु, इहो हक़ीक़त में अलाह जो शुक्र आहे। त अलाह फरमाए जे कंदो मां तव्हांखे वधाईंदुसि त छा सा फरमाए थो त सत रिज़्क़ फितनतुन मां अदम शुकुर, जेकॾहिं रिज़्क़ जी वाधारो आहे पर शुकुर न आहे त इहो बि जेको आहे सो फितनो आहे। वज़ी को रिज़्क़ फितनतुन मां अदम सबर, पर जेके रिज़्क़ जी तंगी आहे ऐं हिनखे सब्र कोन्हे रड़ियूं थो करे त इहो बि फितनो आहे। शुकुर यज़ीदुक मिन अन्नाम, शुकुर तव्हांजी नेमतुनि खे वधाईंदो। व युक़र्बिक इला रब्बिक अज़ वजल, ऐं तव्हांजे रब खे तव्हांखे वेझो कंदो। व सब्र युसब्बित अक़दामक ऐं कल्बक, ऐं अलाह ऐं जेको सब्र आहे कंहिं मुसीबत ते तव्हांजा क़दम मज़बूत कंदो, तव्हांजे दिलि खे मज़बूत कंदो। व यंसुरहू, ऐं उहो तव्हांजी मदद कंदो। इहा उन खां पोइ ॿी हिकिड़ी आयत अचे थी जंहिंमें अचे थो त इन ज़ालिकुम शैतान युख़विफ़ औलियाहू। रब साईं फरमाए थो त इहे जेके दुश्मन आहिनि तव्हांजा मुख़्तलिफ़ तरीक़नि सां तव्हांखे ड्रेजारींदा। हाणे हे जेको वायरस आहे अलाह करे त ईअं न हुजे, पर जेके हे बुज़ुर्ग ॻाल्हियूं कनि था, हुसैन हारून जी तव्हां भले इहो वीडियो पे थी हले व्हाट्सअप ते, इन खे ॾिसो या ते होॾां इमरान हुसैन जेको हिकिड़ो ईअं सम्झो त क़यामत जे मामलात ते हिकिड़ो एक्सपर्ट आहे इस्लाम जो, ऐं ट्रिनीडाड जो पंहिंजो आलिम आहे, उनखे तव्हां ॿुधो, उहे चवंदा इहो हथ जो ठाहियो आहे, इहो छॾियो वियो आहे, लेकिन हाणे बेकाबू थियो आहे। बेकाबू थियो त वठो मज़ो। त अलाह ताला फरमाए थो त इहे छो था कनि असांखे ड्रिजाइण लाइ। त रब साईं फरमाए थो इन्नमा ज़ालिकुम शैतान युख़विफ़ औलियाहू, इहो शैतान आहे जो पंहिंजे यारनि खां तव्हांखे ड्रिजारे थो। फला तख़ाफ़ूहुम, ख़बरदार मतां उन खां ड्रिजो। ख़ाफ़ूनी, ड्रिजोरो अलाह चए थो मूंखां, इन कुंतुम मोमिनीन, जे तव्हां अलाह जा मोमिन आहियो। तंहिं ते सैयद अब्दुल क़ादिर शाह जीलानी लिखे थो फ़यूज़ यज़दानीअ में, चए थो त मन ख़ाफ़ अल्लाह अज़्ज़ वजल ख़ाफ़ मिन्हु कुल शैइन, जेको अलाह खां ड्रिजणु शुरू कंदो न त सॼी दुनिया बि हुन खां ड्रिजंदी। वमन लम यख़फ़ मिन्हु अख़ाफ़ मिन कुल शै, जेको अलाह खां न ड्रिजंदो पोइ हर शइ खां, कीड़े खां बि ड्रिजंदो, त करोना खां बि ड्रिजंदो, त उहो विछूअ खां बि ड्रिजंदो, त दुश्मन खां बि ड्रिजंदो। मिन कुल शैइन मन ख़दम अल्लाह अज़्ज़ वजल, जेको अलाह जे ख़िदमत में वेंदो, जल अख़दम लहू कुल शैइन, त हर शइ उन जी ख़िदमत में लॻी वेंदी। लइन्नहु ला युज़ी मन अमिल अहदिन मिन इबादहु ज़र्रा, छो त अलाह ताला कंहिंजो बि इबादत में नेकीअ जो कयल ज़रो कोन विञाईंदो आहे। ऐं इहा ॻाल्हि थो करे शेख अब्दुल क़ादिर शाह जीलानी हिन आयत जे बारे में। उन खां पोइ आख़िरी आहे त अलाह ताला फरमाए थो त हीअ जेके मां क़ुरान ॾिनो आहे अमल जे लाइ ॾिनो आहे न, ठीकु आहे, क़िराअत बि कजे थी, लेकिन क़िराअत या तिलावत करणु
उन ते बि हर्फ़ ते 10 उहो ज़रियो आहे माना ताईं पहुचण जो, ऐं माना ज़रियो आहे अमल जे लाइ। त इन करे असलु आहे क़ुर अमल जे लाइ आयो आहे। माण्हुनि वरी हिन खे सिर्फ़ु बेस सम्झी किरात सवाब ख़ातिर माना साईं इहो अमल इहो थी ईअं न आहे। इहा इन ते अलाह साईं हर हर्फ़ ते इन लाइ 10 नेकियूं रखियूं आहिनि त जीअं माण्हू शौक़ु करे पढ़नि ऐं पोइ सम्झनि ऐं अमल कनि। त हिन में अचे थो त अलाह ताला फरमाए थो वमन लम यहकुम बिमा अंज़ल अल्लाह फउलाइकुमुल फासिकून, जेके अलाह जे ॾिनल क़ुर मुताबिक़ अमल नथा कनि ऐं मुताबिक़ फ़ैसिला नथा कनि, इहे फासिक आहिनि ऐं फुजार आहिनि। ऐं इन ते ई जेको आहे सो शेख सैयद अब्दुल क़ादिर जी फरमाए थो त इज़ लम तअमलू बिल क़ुरान व तुहकुमु अहकामु यमसख क़ुलूबकुम, जेकॾहिं तव्हां क़ुर जे हुकमनि ते न हलंदव ऐं उन मुताबिक़ फ़ैसिला न कंदव, अलाह तव्हांजे दिलि खे मसख़ करे छॾींदो। वयतुरदुहा मिन बाबू, ऐं पंहिंजे दर तां धिका ॾेई परे करे छॾींदो। ला तकूनु मिमन अज़लहुल्लाह अज़ वजल अला इल्मिन, उन्हीअ जहिड़ा न थियो जो इल्मु बि हासिलु कयो अथव पर उहो दुनिया जे करे इस्तेमालु था कयो। उन्हनि जहिड़ा न थियो जेको आहे सो तव्हां इल्मु इन लाइ हासिलु कयो आहे त माण्हू मूंखे आलिम चवनि, या मां पढ़ां किरात इन लाइ कया त मूंखे माण्हू कारी चवनि, मूंखे ॾोकड़ ॾियनि। इहे सभई कम अलाह लाइ करणा आहिनि। त चए थो त तव्हां उन्हनि जहिड़ा न थियो मिमन अज़लहुल्लाह अज़ वजल अला इल्मिन, जो इल्मु ॾेई गुमराह करे छॾियईं। इज़ा तअलमत लिख़ल्क़ अमिलत लिख़ल्क़, जे तव्हां इल्मु हासिलु कंदव माण्हुनि जे लाइ त माण्हुनि जे ई कम में ईंदव। वइज़ा तअलमत लिल्लाह अज़ वजल अमिलत लहू, ऐं जे अलाह लाइ इल्मु हासिलु कंदो त तव्हां उन लाइ अमल कंदो। इज़ तअलमत लिदुनिया अमिलत दुनिया, जे दुनिया लाइ कमु कंदो त दुनिया लाइ सिखंदो, दुनिया जो कमु कंदो, ऐं जेकॾहिं आख़िरत लाइ कंदो त आख़िरत लाइ सिखंदो। इहे हुयूं कुझु आयतूं जेके असां हिते अॼु हिन मसइले ते सिखियूं आहिनि। हाणे असां अचूं था त आख़िर ही अज़ाब अचण जा सबब कहिड़ा आहिनि। सभ खां पहिरीं त जेको कंहिं बि क़ौम ते अज़ाब ईंदो आहे उन में अवाम नास घटि उन में शामिलु हूंदा आहिनि। अवाम नास जेके सरदार हूंदा आहिनि, वॾा हूंदा आहिनि, जेके हुकुमरान हूंदा आहिनि, जिन ते पावर हूंदो आहे, इन्हनि जे अमालनि जे करे अज़ाब ईंदो आहे। क़ुर शरीफ़ छा थो फरमाए? अलाह साईं फरमाए थो त जॾहिं कंहिं क़ौम खे अज़ाब ॾियणो हूंदो त छा कंदो आहे? वकज़ालिक जअलना फ़ी कुल्ल क़रियतिन अकाबिर मुजरिमीहा, अलाह ताला पोइ उन हर इलाइक़े में जेके उनजा वॾा मुजरिम हूंदा आहिनि उन्हनि खे पैदा कंदो आहे। ले यमकुरू फ़ीहा, त ठगियूं कनि, चोरियूं कनि, माण्हुनि खे धोखा ॾियनि, उनजो माल खाइनि, रिश्वतूं वठनि, पंहिंजूं बैंक बैलेंस ठाहिनि। वमा यमकुरून इल्ला बि अनफुसिहिम, ऐं मकर कंदा, माना ॻाल्हि माण्हू सां ॻाल्हियूं कंदा, असां तव्हांजे भले जे लाइ ॻाल्हियूं कयूं था, असां तव्हांजे भलाई लाइ ॻाल्हियूं कयूं था। हींअर बि ॾिसो न, असां हलो ठीकु आहे त गवर्नमेंट लॻायो आहे इन करे लाइ असीं मञूं था ऐं मञणु खपे इन लाइ, लेकिन सुवाल थो पैदा थिए त जिन जे माण्हुनि में इक़्तिदार आहे या जिन जे हथ में पावर आहे उन अवाम लाइ छा था कनि? पंहिंजो पेट केतिरो था भरनि, अवाम खे छा था ॾियनि? पर इहो त हिसाब किताब ॾियनि न। तंहिंजे करे रब फरमाए थो त इहो जेको ज़ुबान सां चवण त असीं तव्हांजे फ़ाइदे इहो मकर आहे। त रब साईं फरमाए वमा यमकुरून इल्ला बि अनफुसिहिम, अलाह फरमाए थो इहो जेको मकर कंदा न, इहो हक़ीक़त में इहे पंहिंजे पाण ते था कनि, अवाम ते त खणी कनि था। वमा यशूरून, उन्हनि खे पंहिंजो ख़बर नथी पए त इहो जेको सो मकर उन्हनि खे कहिड़ो नुक़सानु पहुचाईंदो। ऐं तंहिंजे करे अलाह साईं फरमाए थो वइज़ा अरदना अन नुहलिक क़रियतन, जेकॾहिं अलाह चए थो त जेकॾहिं असीं चाहियूं था त कंहिं इलाइक़े खे तबाह कयूं त शुरूआति किथां थो रब साईं करे? अमरना, असां आर्डर कयूं था मुतरफ़िया पैसनि वारनि खे, अमीरनि खे, फसकूफ़िया, त ज़ुल्म कयो ऐं फस्क फुजूर कयो। पोइ छा थो थिए? जॾहिं उन्हनि जो उहो हिकिड़ो पैमानो ऐं हिकिड़ो थ्रेशोल्ड पहुची थो वञे, हक़ अलैहिल कौल, पोइ अलाह चए थो मुंहिंजो फ़ैसिलो थी थो चुकी वञे, फदमरनाह तदमीरा, पोइ असां उन इलाइक़े खे तबाह करे छॾियूं था। अलाह ताला फरमाए थो त इहो ई मुंहिंजो असूल आहे। अलाह चए थो लक़द अंज़लना इलैकुम किताबन फ़ीहि ज़िक्रुकुम अफ़ला तअक़िलून, चए थो त अलाह साईं फरमाए थो त हीउ जेको क़ुर शरीफ़ असां नाज़िल कयो आहे तव्हां ॾे, इन में तव्हां जूं ॻाल्हियूं आहिनि न। फ़ीहि ज़िक्रुकुम, पोइ अफ़ला तअक़िलून, पोइ छा जो अकुल अथव? हे जो तव्हां अधु सेर मथे में मग़ज़ जो खणी घुमो था, अलाह चए थो पोइ कहिड़े कम जो आहे जो तव्हां हिन क़ुर खे बि न सम्झण जी कोशिशि कोन था कयो त जेको अलाह ताला तव्हां सां तव्हांजो ज़िक्र कयो आहे। वकम कसमना मिन क़रियतिन, असां केतिरा अॻु में इलाइक़ा तबाह करे चुका आहियूं। कानतन ज़ालिमतऊं व अंशाअना बादा क़ौमन आख़रीन, उनखे ख़तमु करे वञे, उहा प्रॉपर्टियूं असां ॿियनि खे ॾिनियूं। मुंहंनि जे दड़े वारनि जी हुकुमरानी ज़मीनूं उन जूं, अलाह उनखे तबाह करे वरी लाड़काणे आस पास में ॿिया माण्हू रहनि था। अदा तव्हां ई आहियो न जेके ज़मीनुनि ते तव्हांजूं मालिकी आहे, पर पहिरीं इहे ज़मीनूं कंहिंजूं हूंदियूं? त अलाह फरमाए थो त इहा जेके असीं ॿी क़ौम खे हवाले कंदासीं पंहिंजी प्रॉपर्टी। अलाह ताला फरमाए थो त जॾहिं मुंहिंजो अज़ाब ईंदो आहे न, पोइ छा कंदा आहिनि? वलम्मा अहसू बासना,
पोइ जॾहिं मुंहिंजो अज़ाब ईंदो आहे फ़इज़ा हुम मिनहा यरकुज़ून, पोइ वठी डोड़ूं पाईंदा, गाॾियूं भरंदा, हेॾे भॼंदा हेॾे भॼंदा, हलो ॻोठ ताली लिकऊं, फलाणी जाइ ते लिकऊं। त अलाह फरमाए थो ला तरकुज़ू, चए थो इहो ट्रिप न ॾियो, भॼण जी न कयो। वर्जियू इला मा उतरिफ़ तुम फी, वञो वापसि, उन घर में एसियूं लॻायो वेठा आहियो, वञो हुन में मथां सोफ़ा ऐं गिलम ऐं गाली जा, उहो छो था छॾे भॼो। व मसाकिनकुम, ऐं पंहिंजे उन्हनि रहण जी जायुनि खे लअल्लकुम तुसलून, त तव्हां खां हिसाब किताब वरितो वञे, तव्हां खां पुछो वञे त तव्हां कहिड़ा अमल कया आहिनि। पोइ छा था चवनि, कालू या वईलना इन्ना कुन्ना ज़ालिमीन, जॾहिं ॾिसंदा न हाणे बचण जो आसरो कोन्हे, पोइ रड़ियूं कंदा, हाय घोड़ा, अड़े अलाह साईं असां ज़ुल्म कयो, असांखे बचाए। फमा ज़ालत तिल्क दावाहुम, इहा रड़ इहा दां जारी रखंदा, हता जलनाहुम हसीदन ख़ामदीन, जो असां हुनखे विछाए जेको विसाइण चूरो करे छॾींदासीं ऐं मरी वेंदा। अलाह फरमाए थो जल जलालहू, अलाह फरमाए थो त तव्हां छा था सम्झो त मां तव्हांखे अजायो पैदा कयो आहे ऐं पोइ वरी तव्हांखे मेहूं ॾिनियूं अथमि, उहे वरी तव्हांखे खीर कढी थियूं ॾियनि, वरी तव्हांखे मखण कढी था ॾियनि, वरी माखी आहे उन खे मां जेको आहे सो हुकुम थो कयां त 6 लख मखियूं वञी चकर हणी तव्हांखे सेर माखीअ जूं ठाहे थियूं ॾियनि। त पोइ अलाह पुछे थो वमा ख़लक़न समा वल अर्द वमा बैनुमा लाइबीन, त असां हिन धरती आसमान खे ऐसे ई खेॾण जे लाइ रांदि लाइ ठाहियो आहे। चए थो लव अरदना न तख़िज़ लहवन, जेकॾहिं मूंखे का गेम खेॾणी बि हुजे, हा लतख़ज़नाहु मिन लदुना, त असां ठाहियूं आहे पंहिंजे लाइ, हे कंप्यूटर जूं गेमूं ठहंदियूं, अलाह चयो मां ज़बरदस्त पंहिंजे लाइ का शइ ठाहियां, इन कुन्ना फ़ाइलिन, असां करे पिए सघियासीं। इहो ब्रेक वठूं था, इंशाअल्लाह ब्रेक खां पोइ जारी रखूं था प्रोग्राम। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। अलाह ताला फरमाए थो, हाणे ॾिसो न हींअर करोना जे करे छा हालत आहे माण्हुनि सां, यानी जंहिं मुल्क में ठहियो, हाणे उन जो जेको प्राइम मिनिस्टर आहे, अॼु उन खे बि करोना लॻी वई आहे, जॉनसन खे, अॼु जी लेटेस्ट ख़बर, 10 मिंट पहिरीं जी ख़बर आहे। ॻाल्हि आहे त अलाह ताला चए थो त केतिरा असां हलाक कया मिन करियतनि, इन्हनि इलाइक़नि में बतरत मईशत आहे, जे पंहिंजे मईशत ऐं लिविंग स्टैंडर्ड ते फ़ख़ुरु कंदा हुआ, वाह जो असांजी ज़िंदगी आहे, वाह जी असांजी लाइफ आहे। फ़तिल्क मसाकिनहुम लम तुस्कन मिन बादिहिम इल्ला कलीला, पोइ जॾहिं अलाह ताला इहे पंहिंजा इलाइक़ा ख़ाली कराए थो, पोइ अहिड़नि वॾनि घरनि अहिड़नि क़िलनि में केरु थो रहे, को हिकु या ॿ। हाणे ॾिसो न कि वॾा वॾा क़िला आहिनि ख़ाली लॻा पिया आहिनि, मुग़लनि जा क़िला ख़ाली आहिनि, हे यूरोप जा क़िला ख़ाली आहिनि, त रब साईं त हुन में पोइ केरु रहे कोन थो सवाइ थोरनि जे। कुन्ना न हुननि वारसीन, अलाह चए थो प्रॉपर्टी त असांजी आहे न सॼी, हे कंहिंजे पीउ जी त कान्हे का ज़मीनूं, हे त रब जूं ज़मीनूं आहिनि। पोइ जेको माण्हू अलाह सां वेर थो विझे या अलाह जे करे सम्झे थो त मां को आसमान मां लही आयो आहियां, या मुंहिंजो एॾो को वॾो नसुल ऊचो आहे, या मां अहिड़ो कंहिं वॾे ख़ानदान जो आहियां, तंहिंजे करे मां जेको आहियां सो बसि को ऊची शइ आहियां, ॿियो जेको वञे जो कीड़ो मकोड़ो आहे, ही त प्रॉपर्टी अलाह जी आहे, अलाह ताला हिन खां ख़ाली कंदो। लेकिन अलाह फरमाए थो त मां इन ज़ोरीअ या ओचितो कंहिंखे कोन तबाह कंदुसि, बल्कि मां क़ुर ॾिनो आहे तव्हांखे, इन में उन जूं मानाऊं लिखियूं पियूं आहिनि, ऐं तव्हांखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोकिलियो, उन जी तव्हां वटि तालीमात पई आहे। हाणे तव्हां उनखे न पढ़ंदव पोइ त पादर हक़ु आहे न इंसान जो। चए थो वमा कान रब्बुका लिमुहलिकुल क़ुरा, अलाह ताला ईअं थोरी कंदो त कंहिं ॻोठ खे ईअं तबाह हलाक करे छॾे। हता यबअस फी उम्मिहा रसूला, जेसि ताईं कि पंहिंजो रसूल उनजे सेंटर सिटी सेंटर में न मोकिले, यतलू अलैहिम आयातना, जेको मुंहिंजूं ॻाल्हियूं उनखे पढ़ी ॿुधाए। असांजे रसूल अज़म अची वियो, उनजी तालीमात आहिनि। वमा कुन्ना मुहलिकील क़ुरा, असां कंहिं बि इलाइक़े खे हलाक कोन कंदासीं इल्ला व अहलुहा ज़ालिमून, जेसि ताईं उन में ज़ुल्म न थी वञे। ज़ुल्म जो मतिलबु आहे त ग़रीबनि जी दाद फ़रियाद न थिए, कोर्टुनि में फ़ैसिला न थियनि, हलनि रुश्वतुनि ते सॼो कमु हले, मामूली प्लाट ते 20-20 साल केस हलनि, केरु ॿुधण वारो कोन हुजे। पोइ इन जे करे पोइ अलाह ताला चए थो मां सज़ा थो ॾियां इन जे करे। वमा ऊती तुम मिन शईन, अलाह फरमाए थो त कन खोले ॿुधो, हे जेके तव्हां ठठ ठांगर कयो था न, इहा जेका शयूं आहिनि फमताउल हयात दुनिया व ज़ीनत आहे, हे हिन दुनिया जी तव्हांखे रिसोर्सिस मिलनि ऐं उनजी सींगार आहे। वमा इंदल्लाह ख़ैरु अबका, अलाह वटि जेका शइ पहुचे थी उहा आहे बहितर, ऐं अलाह वटि जेको तव्हांखे इनाम मिलणो आहे उहा बहितर बि आहे ऐं हमेशह रहंदो। हीअ त हाणे मरी वेंदो त ख़ाली करे वेंदो न। अफ़ला तयकुलून, पुछे थो इहो अकुल छाजे लाइ, एतिरो अकुल बि कोन्हे जो इन ॻाल्हि ते तव्हां सोचो। अलाह ताला फरमाए थो कई मिन करियतिन अतत अन अमर रब्बिहा, चए थो केतिरा इलाइक़ा हुआ, केतिरियूं सिविलाइज़ेशनियूं अलाह जे हुकुम जी नाहिनाराफ़ी कयूं, व रुसली ऐं रसूलनि जी नाफ़रमानी कयनि।
फ़हासबनाहा हिसाबन शदीदा, पोइ असां उनखे हिसाब बि सख़्तु वरितो, वअज़बनाहा अज़ाबन नुकरा, ऐं असां उनखे अज़ाब बि सख़्तु ॾिनो। ऐं पोइ छा, फ़ज़ाक़त वबाल अमरहा, पंहिंजे कमाईअ जो जेको सो वबाल चखियऊं, वकान आक़िबत अमरहा ख़ुसरा, ऐं उनजी पछाड़ी निहायत नुक़सान वारी थी। तंहिंजे करे अलाह साईं फरमाए थो त फ़त्तकुल्लाह यू उलिल अलबाब, ए सियाणो, हे आहे न सियाणा। चओ था त असांजो मथो आहे एॾो, असां अकुल वारा आहियूं, असां ॻाल्हायूं था कैमरा जे आॾो त वॾो अकुल जूं ॻाल्हियूं था कयूं, त रब चए थो हे अकुल वारा हुजे, तव्हां पाण खे अकुल वारो सम्झो, अलाह खां त ॾिजो। ऐं अल्लज़ीन आमनू क़द अंज़लनाह इलैकुम ज़िक्रा, जेकॾहिं तव्हांखे क़ुर ते सचाईअ ते यकीन आहे, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सचाई ते यकीन था, भई अलाह खे मञो था, त क़द अंज़लनाह इलैकुम ज़िक्रा, अलाह ताला तव्हांजे सम्झाणीअ जो किताब मोकिलियो आहे क़ुर पाक, ऐं रसूल सां तालीम, त पोइ पढ़ो न उनखे, जेकॾहिं चओ था त मां सियाणो आहियां ऐं मां मञा थो कहिड़ो। ऐं उनखां पोइ चए थो त रसूल यतलू अलैकुम आयातिल्लाह, ऐं मुंहिंजो प्यारो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे क़ुर जो आयतूं पढ़ी ॿुधाए थो, मुबय्यिनातिन, ऐं आयतुनि जी माना बि सवलड़ी आहे, ईअं न आहे त इन लाइ तव्हांखे को PhD खपे तॾहिं क़ुर जी आयत जी तव्हांखे माना ईंदी। युख़रिजल लज़ीन आमनू अमिल सालिहात, त उन्हनि माण्हुनि खे अलाह साईं हथीको करे कढे जेके ईमान बि अथनि ऐं नेक अमल बि कनि था, मिन ज़ुल्मात इला नूर, ज़ुल्म खां नूर जे तरफ़। व इन लज़ीन ला युमिनून बिल आख़िरा अनिस सिरात नाक़िबून, बाक़ी जिन खे हिसाब किताब ॾियण ते शक आहे या सम्झनि था त को असांजो फलाणो बुज़ुर्ग आहे असांखे छॾाए वेंदो, माना जन्नत पहुचाईंदो, ज़ाहिर आहे त पोइ माना पुल सराता में कोन लॻाईंदो ऐं उते हिसाब किताब बि कराइणु कोन ॾींदो ऐं वञी पोएं पासे ॾांहुं को भित टिपाईंदो जन्नत जी, त पोइ उन्हनि जे लाइ त जेको आहे सो अलाह फरमाए थो त अहिड़ा माण्हू जिन खे इहो वहम आहे ऐं आख़िर जो उन्हनि खे यकीन कोन्हे, अने सिरात नाक़िबून, तॾहिं त उबते रस्ते ते पिया था पंधु कनि, ज़िंदगी गुज़ारनि। अलाह फरमाए थो पोइ इन्हनि खे छा कजे, जेको रस्ते तां थिड़ी थो वञे उनखे वापसि आणण जो तरीक़ो ई आहे त अलाह जी ॻाल्हि वरी ॿुधनि, क़ुर खे माना सां पढ़नि। रब चए थो बाक़ी हाणे मां हुनखे ज़ोरीअ रस्ते ते आणींदुसि छा, वलो रहमनाहूं व कशफना मां बिही मिन ज़ुरन, जेकॾहिं मां फ़र्ज़ु कयो ते रहम कयां ऐं तकलीफ़नि जी हटाए बि छॾियां, लज्जऊ फी तुग़यानहिम या महून, सवाइ पहिण जे हिदायत जे, हे वरी साॻे जेको आहे सो गुमराहीअ में अंधा थी ऐं हथ पिया हणंदा, पोइ अलाह हिनखे मां चामे मोटंदा उहे जेके अलाह जी ॻाल्हि ॿुधंदा। अलाह फरमाए थो पर जेकॾहिं तव्हांखे तकलीफ़ अचे बि थी आज़माइश ख़ातिर त छा करणु खपे, रब साईं फरमाए थो वलक़द अख़ज़नाहुम बिल अज़ाब, पोइ चए थो जॾहिं मां किन माण्हुनि खे तकलीफ़ में विधो, अज़ाब में विधो, जीअं अॼुकल्ह असांजे मथां अज़ाब जेको आहे सो लहराए पिए थो, फ़मस्तकानू लिरब्बिहिम वमा यतदरऊन, त पोइ अलाह जे आॾो ॿाॾायनि बि कोन, अलाह जे आॾो झुकिया बि कोन ऐं टेगर करे वेही रहिया त हाणे मां जेको आहियां सो नक ते चाढ़ींदुसि, मूंखे कुझु कोन्ह थींदो ऐं मां हेॾो वॾो माण्हू आहियां ऐं जे थियुसि तॾहिं बि मुंहिंजो इलाजु थी वेंदो। भई इलाजु थिए थो, हो अमरीका में जेके आहिनि से वॾा वॾा एक्टर अरबपति माण्हू मरनि पिए था, तव्हांखे उन्हनि खां बि घणा पैसा आहिनि जेकॾहिं मौत अचे तव्हांजे मथां, ऐं असां वटि आहे छा, वेंटिलेटर ई घणा आहिनि असां वटि, छो त हे त करोना त फिफड़नि खे थो वञी लॻे न, ऐं फिफड़नि में पाणी भरिजी थो वञे ऐं फिफड़ पंहिंजे पाणी में ॿुॾनि था, हाणे उहो ऑक्सीजन किथां पैदा कंदा, हवा वेंदी थोरी वेंदी, उहा भुत खे ऑक्सीजन पहुची कान सघंदी, त इन लाइ वेंटिलेटर खपनि जेको ज़ोरीअ हुनखे हवा अंदरि विझे। त अलाह फरमाए थो त जेकॾहिं उनखे असीं अज़ाब सां पकड़ियो बि त फ़मस्तकानू लिरब्बिहिम वमा यतदरऊन, त पोइ बि अलाह जे आॾो न ॿुॾायूं, टेगर कयूं, आगा खान में हली वेंदुसि, फलाणी में वेंदुसि, पर जे अञा न थियो त मां इंग्लैंड वारनि वटि वेंदव, उन में त हुननि खे हींअर बिस्तर कोन्हनि, उहो पंहिंजो जेके आहिनि से इटलीअ वांगुरु खटूं विझो वेठा आहिनि, कारीडोर्स में वेठा आहिनि, के किथे वेठा आहिनि, के किथे लॻा वेठा आहिनि। हत्ता इज़ा फ़ताना अलैहिम बाबन अज़ाबिन शदीद, ऐं पोइ जेकॾहिं अञा बि नथा सुधरनि, अलाह जे आॾो नथा झुकनि, पोइ अलाह चए थो आस्ते आस्ते मां हुननि जे मथां अज़ाब सख़्तु कंदो वेंदुसि, तेज़ करंदो वेंदुसि। इज़ाहूं फी मुबलिसून, पोइ ॼणे भॼण जो रस्तो न थी न त पोइ नओं में थी वेही रहंदा, हाय हाय असां मरी वियासीं। अलाह ताला चए थो मां हिकिड़ो मिसाल ॿुधो, ज़रब अल्लाह मसलन करियत कानत आमिनतुम मुतमइन्नतुन, ज़रब अल्लाह मसलन, अलाह हिकिड़ो मिसाल थो बयानु करे, करियतन हिकिड़ो इलाइक़ो आहे, कानत आमिनतुन, उहे पंहिंजे वक़्त में तमामु इत्मिनानी ज़िंदगी ख़ुशहाली ज़िंदगी गुज़ारींदा, आमिनतुन मुतमइन्नतन, ऐं मुतमिन हा, याती हा रिज़्क़ुहा रग़दा, माल हन खाइण पीअण जो जाम, वञनि त सुपर मार्केटनि में ढेर लॻो पिया, मिन कुल मकाननि, ऐं पोइ हर जाइ ते हुननि खे सवलाई, फ़कफ़रत बिअनउमिल्लाह, जॾहिं खाइनि पिया सूफ़ त चवनि पिया मूं कमायो आहे, खाइनि पिया खाइण जी शइ त पेट करे पिया खाइनि त मुंहिंजा पैसा आहिनि,
माना अल्लाह ताला जे नेमतुनि जी नाशुक्री हूंदी आहिनि हर वक़्तु। ईअं न पिया चवनि त भई जेको सो हथ पेर अलाह जान मां इन्हनि खे इस्तेमालु करे पैसो कमायो, हाणे उन मां खां थो, माना अलाह थो खाराए, पोइ अलाह जे बदिले में नुक़सानु करंदो करे। पोइ अज़ाक अल्लाहु लिबासुल जूअ, पोइ अल्लाह ताला इन्हनि खे बुख जो अज़ाब चखाए थो। वल ख़ौफ़, ऐं ख़ौफ़ बिमा कानू यसनऊन, जेके इन्हनि इहा कमाई पे कई। अल्लाह ताला फरमाए थो फ़कुलू बिमा रज़क़कुमुल्लाह हलालन तय्यबा, तंहिंजे करे जेको अल्लाह ॾिनो अथव उन मां हलाल खाओ तय्यब। हलाल माना तव्हांजी पंहिंजी कमाई हुजणु खपे, पराओ पैसो न हुजे, चोरीअ जो पैसो न हुजे, लिकायल पैसो न हुजे, या प्रोजेक्टनि जा पैसा न हुजनि जो उतां हिन डाइवर्ट करे मुंहिंजा मां बि खां त मुंहिंजा कुता बि खाइनि, न। तय्यबा, तय्यबा जो छा मतिलबु आहे त वरी उहो जेको शइ खाओ था उहा हलाल बि हुजे, यानी शराब खणी पंहिंजे हलाल पैसनि मां वठो, पर हराम जो तय्यब कोन्हे। वशकुरू नेमत अल्लाह, अल्लाह जे नेमतुनि जो शुकुरु कयो। शुकुरु माना कीअं, हुन जे हुकुमनि ते ख़ुशीअ सां हलो। इन कुंतुम इयाह ताबुदून, तव्हां जेकॾहिं इहो कयो, जेकॾहिं वाक़ई तव्हां अल्लाह हिकिड़े अकेले खे जी इबादत कयो था, अल्लाह अकेले खे सॾु कयो था। हे मुंहिंजो हिकिड़ो प्रोग्राम हो, असांखे खपे त अल्लाह ताला जी इबादत कयूं, ऐं इनशा अल्लाह जेकॾहिं हीअ वाक़ई कंहिं साज़िश कई आहे त अल्लाह उन्हनि खे वठि करे छॾी आहे, वठिजी विया आहिनि, ऐं इनशा अल्लाह अल्लाह असांजे मुल्क खे बचाईंदो। पर जेकॾहिं असां ते अचे थो त असांजे हुकुमराननि, अमीरनि ऐं पैसे वारे तबिके जे अमालनि जे करे अज़ाब असांजी क़ौम ते ईंदो, छो त अल्लाह ताला क़ुर में साफ़ ॻाल्हि कई आहे। अवाम नाज़ वीचारो ॾोह कोन्हे, पर अवाम नाज़ जो ॾोह त तव्हांजो सठो छो अहिड़नि माण्हुनि खे, तव्हां इलेक्शन में वोट में सही माण्हुनि खे ॾियो न, तव्हां वोट सही माण्हुनि खे ॾियो न, अहिड़नि खे ॾियो जेके नेक माण्हू आहिनि, जेके सम्झोता अथनि, विचोले तबिके जा आहिनि, मास्तर आहिनि, हेड मास्टर रिटायर थियल आहिनि, त उन्हनि खे वोट ॾियो न, त जेको तव्हांजो ख़्यालु रखनि, अहिड़नि माण्हुनि खे ॾियो। तव्हां उन्हनि खे था ॾियो जेके ॾिसो था त चोर आहिनि, त पोइ ॾींदव त तव्हां सां ईअं ई थींदो। तंहिंजे करे जेको आहे सो अल्लाह ताला असांखे तव्हांखे हीउ हिकिड़ो सबक़ु ॾिए थो त अल्लाह साईं असांखे हिन मुसीबत खां बचाए। ऐं आउं तव्हांखे हज़रत शेख अब्दुल क़ादिर शाह जीलानीअ जे फ्यूज़ यज़दानीअ मां बि केतिरा टुकड़ा पढ़ी ॿुधाइनि त अल्लाह जे वलियुनि बि इहे ई हुकुम कया आहिनि, जेको अल्लाह ताला ॾिना आहिनि हुकुम, उन्हनि खे हिननि ई एक्सप्लेन कयो आहे। हीअ बि अल्लाह जा वली हा, त घटि में घटि असां इन्हनि जे चवण ते हलूं। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।